खोड़ा भरिसां गवर्नमेंट हाई स्कूल पीरीसा में समाजी तंज़ीम हैंड्स जे सहकार सां शागिर्दनि जो हफ़्तो मल्हायो पियो वञे, जंहिंमें रांदियुनि जे मुक़ाबलनि सां गॾु साइंसी ऐं सक़ाफ़ती स्टॉल पिणु लॻाया विया। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इक़बाल अबड़ो। खोड़ा भरिसां गवर्नमेंट हाई स्कूल पीरेसा में समाजी तंज़ीम हैंड्स जे ताउन सां शागिर्दनि जो हफ़्तो मल्हायो पियो वञे, जंहिंमें रांदियुनि जा मुक़ाबलनि सां गॾु साइंसी ऐं सक़ाफ़ती स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि, जिते शागिर्दनि पंहिंजे हथनि सां ठाहियल मॉडल रखिया आहिनि। उन सिलसिले में स्टॉल हणंदड़ शागिर्दाणनि, प्रोग्राम मैनेजर मैडम आबिदा ऐं स्कूल कोऑर्डिनेटर आगा सिजाद आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 4 दिन का स्टूडेंट वीक सेलिब्रेट कर रहे हैं और इस स्टूडेंट वीक को सेलिब्रेट करने का मकसद ये है कि बच्चे अभी जिस ट्रॉमा से निकले हैं कोविड के, और इस कोविड के ट्रॉमा से निकलने के बाद बच्चों को सेहत और पुरफुज़ा एक्टिविटीज़ कराई जाएं, जिससे बच्चों में एनर्जी पैदा हो। हेल्थ और हाइजीन की एक्टिविटी कराई जाए। बच्चों के प्रोजेक्ट डिस्प्ले थे, साइंस एग्जीबिशन थी पहले दिन, आज दूसरे दिन हेल्थ हाइजीन की एक्टिविटी थी, जिसमें हमने पेरेंट्स को भी इनवाइट किया था और उन्होंने सैलेड और फ्रूट मेकिंग की थी और उसका कंपटीशन हमने किया। उनमें ॿारनि पंहिंजा प्रोजेक्ट्स ठाहिया हुया। प्रोजेक्ट्स साइंस जा हुया, SST जा हुया। उनखे अलावा आर्ट कॉम्पिटिशन थियो, फेस्ट कॉम्पिटिशन थियो, मेहंदी कॉम्पिटिशन थियो, ऐं जेको ॿियो ॾियारो आहे उहो ॿिए ॾियारे में जेको थियो आहे क्रिकेट मैच थी असांजी। उनखां अलावा जेको न्यूट्रिशन जो हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे, जंहिंमें असां फीमेल पेरेंट्स खे घुराए करे ॿारनि जेके पढ़ंदा आहिनि उहे वेही करे हिकिड़ो हुनजो सलाद मेकिंग ठाहियो आहे। हिन में जेको बि माना गंदो पाणी हूंदो असां साफ़ु करे था सघूं। हे सॼो माना साफ़ु करे पाणी असां उनखे यूज़ करे था सघूं। पाणी माना हिन में वेंदो पाणी, त पोइ हिन में पाणी जमा थींदो, हिन में असां पाणी छाणींदासीं। हिन में जेके जीवड़ा हूंदासीं उहे पाणीअ में मरी वेंदा, पोइ हिन में ज़ख़ीरो थींदो, पोइ असां घरनि में वञी उनखे यूज़ करे था सघूं। जेको सभु कुझु आहे उहो असां पाण ठाहींदा आहियूं ऐं पंहिंजे हथनि सां महिनत कंदा आहियूं। ऐं हे जेके मतिलबु हे पर्सियूं आहिनि, जा जेका बि शइ आहे, जा रिलियूं वग़ैरह आहिनि, त सिखियो त ॻोठाणी ज़िंदगी कीअं अॻिले ज़माने में कीअं हुई। ऐं हे असांजे वर्किंग मॉडल खूह आहे, हिते मायूं पाणी भरण ईंदियूं आहिनि। ऐं असांजी मस्जिद आहे, हिते माण्हू मस्जिद में निमाज़ पढ़ण ईंदा आहिनि। स्कूल आहे, स्कूल में ॿार पंहिंजो तालीम हासिलु करण ईंदा आहिनि। ख़ासि ॻाल्हि इहा त असां बाज़ारि मां कुझु बि न घुराए थो थिए, सभु पंहिंजे हथनि सां ठातो थो थिए। के माना टुकड़ा टुकड़ा बचंदा आहिनि, उन जे ज़रिए असां फ्लावर्स ठाहियासीं ऐं कलरनि जे ज़रिए ऐं पननि जे ज़रिए असां इहे आर्ट ठाही थी। असांजे माना हफ़्ते में हिकिड़ो पीरियड थींदो आहे आर्ट जो, जंहिंजे ज़रिए असां इहा आर्ट सिखी थी ऐं असां इहा आर्ट कई थी। इन मौक़े ते महिमान ख़ासि DC ख़ैरपुर सैफुल्ला अबड़ो ख़िताब में शागिर्दनि जी सलाहियतुनि खे साराईंदे चयो त ही उहे प्रोजेक्ट्स असांजा ॿार प्राइमरी स्कूल जा ॿार, मिडिल स्कूल जा ॿार या मैट्रिक जा शागिर्दाणी उहे प्रोजेक्ट्स कनि पिया, जेके तमामु घणे हाईली एजुकेटेड माण्हुनि खे बि घणी ख़बर कोन्हे का। ऐं उहे प्रोजेक्ट्स नंढा ॿार असांजा कनि पिया। यानी इन्वायरमेंटल पोल्यूशन हुजे, CFCs हुजनि, ग्रीन हाउस गैसिस हुजनि, एसिड रेन्स हुजनि, क्लाइमेटिक चेंज जे बारे में, वॉल्केनोस जे बारे में, इन्वायरमेंट जे बारे में, ज़मीन, सॉइल, ट्रीज़, फॉरेस्टेशन, डिफॉरेस्टेशन ऐं अहिड़े क़िस्म जा जेके तमामु घणा हिन इंटरनेशनल ऐं वर्ल्ड जी लेवल ते वॾा मौज़ू बनियल आहिनि। ऐं दुनिया जूं यूनिवर्सिटियूं ऐं हायर सीट्स ऑफ लर्निंग जिन ते रिसर्च करे रहियूं आहिनि, उन्हनि टॉपिक्स ते हिकिड़े नंढे ॻोठे में ॿार जॾहिं प्रोजेक्ट कनि, उन जे बारे में ॼाण हिक ॿिए सां शेयर कनि ऐं तव्हांखे ॿुधाइनि प्रोजेक्ट्स आहिनि, त इन खां वधीक कामयाबी करी थी सघे थी। स्टूडेंट्स सेलिब्रेशन वीक जे आख़िरी ॾींहं ते शागिर्दनि में इनामात पिणु तक़सीम कया वेंदा। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ TV न्यूज़, खोड़ा।